सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह दौरान महफिल मातली म्यूजिकल कॉमेडी जा चेयरमैन हाजी रिजवान अहमद कायम खानी आई अंजुमन ताजरात फेडरेशन मातली जा जनरल सेक्रेटरी राव मुजाहिद राजपूत साहिब आई मुजाहिद अहले सुन्नत मरकजी मिलाद कमेटी मातली जा चेयरमैन हजरत अल्लामा मौलाना साईं जान मोहम्मद जद ताहिरी साहब ऐं मोहतरम गुलाम मुहिउद्दीन कंबोज साहब तशरीफ़ वठी आया हिन अज़ीम शान उर्स मुबारक जी महफ़िल में आऊं साईं के तहरीक अंसार मुस्लिमीन मरकज़ जे तरफ़ खां दिल्ली गैर इंसान भली ॻाल्हि चवां थो। हाणे आऊं ख़िताब जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत अल्लामा साईं नियामतुल्लाह इलाही अल मारूफ रहबर साईं दामत बरकात मिलालिया जिनके पान स्टेज ते अचण ऐं पंहिंजो बयान करणु फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। भली जायो मायरो सदियों सालिहन हशर वेल उन्हनि खे ॾाढा ॾेज मिलनि ॿियुनि वेचारियुनि ओजागा अजाया कया। प्यारे दोस्तों, दरबार फजलाबाद शरीफ मातली में अज ही नूरानी प्रोग्राम रूहानी प्रोग्राम जेको टिन उनवाननि सां निस्बत रखे थो। सब खां पहिरीं तुझे तबीब दिलुनि जे तबीब ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद पाक सां निस्बत रखे थो। उन खां पोइ शम्सुल औलिया हजरत जे पीर महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जे सालाने उर्स मुबारक सां निस्बत रखे थो। उन खां बाद में हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जी ज़ौजा मरहूमा असांजी वालिदा मखदूमा आरिफा आबिदा ज़ाहिदा उन जे 40 जी निस्बत रखे थो। प्यारे दोस्तों, असां अहले सुन्नत वल जमाअत जो जेको भी अक़ीदो आहे असां पंहिंजे मरहूमनि जो जेको 40 मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे मरहूमनि जो सालानो उर्स मुबारक मल्हाईंदा आहियूं। असां मदीने वाले ताजदार जो मीलाद मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे गौस आज़म दस्तगीर जी जेका यारी मल्हाईंदा आहियूं।
असां अहले सुन्नत वल जमाअत वारा मदीने वारे ताजदार जे नूर खे मञंदा आहियूं, नबी जे हयातुन नबी खे मञंदा आहियूं। असां अहले सुन्नत जो हर हिकु अक़ीदो क़ुरान मां मिले थो, हदीस मां मिले थो, औलिया जे अक़वाल मां मिले थो, सहाबा जे अक़वाल मां मिले थो। असां अहले सुन्नत जो हर अक़ीदो उन जो असांखे मज़बूत दलील मिले थो। बिना दलील जे असां इहो अक़ीदो न अपनायो आहे। असांजो रस्तो हक़ वारो रस्तो आहे जेको मदीने वारे मीर पंहिंजे सहाबा किराम खे ॾेखारियो हुयो। असां को मसनूई तरीक़ो न है अपनायो। अगर असां पंहिंजी मैयत खे जनाज़े जी नमाज़ खां पोइ 40 क़दम ॾियारींदा हो, क़दम ॾियारींदा आहियूं या न ॻाल्हायो? मुझे पाक नबी फरमायो जेको पंहिंजी मैयत खे क़दम ॾियारींदो आहे अल्लाह उन मरहूम जा 40 कबीरा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे। ऐं 40 जो प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह इहो बि रब जे क़ुरान जे दलीलन मां साबित आहे। मुझे हबीब फरमायो जेको 40 ॾींहं पाबंदी सां अल्लाह जे दर ते इबादत करे, खुदा जे दर ते रियाज़त करे, अल्लाह ताला उन जे दिल मां ऐं उन जी ज़ुबान मां हिकमत ऐं नूर जा चश्मा वहाए छॾींदो आहे। मूसा कलीमुल्लाह खे बि अल्लाह तूर जबल ते 40 लैलतन 40 रातुनि जो वाइदो कयो हुयो त इहो 40 जो अंग क़ुरान में साबित आहे, अल्लाह जे फरमान में साबित आहे। ऐं जेको असां 12 महीने उर्स मुबारक मल्हाईंदा आहियूं, मुझे हबीब मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुर्रे मंसूर के पढ़ी ॾिसो अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याती कुबूर शुहदा बे उहदिन हौल अला कुल्ले रासिन। मुझो हबीब मदीने वारो ताजदार हर साल गौर सां ॿुधजा, हर साल मुझो नबी मदीने मुनव्वरा खां उहद जबल ते ईंदो आहे। उहद जा शहीद मुझो पाक नबी उहद जे शहीदन जो उर्स पाण मल्हाईंदो आहे। नबियन जो सरदार उर्स मल्हाए पियो, हर साल उहद जे शहीदन जे मज़ारुनि ते अचे पियो। जॾहिं अल्लाह जे नबी दुनिया तां पर्दो कयो त अबू बकर सिद्दीक खिलाफत ते वेठो। अबू बकर सिद्दीक मुहम्मद घोट जी सुन्नत अदा कंदे हर साल उहद जे शहीदन ते ईंदो आहे, शहीदन जो उर्स मल्हाईंदो आहे। अबू बकर सिद्दीक खां पोइ हज़रत उमर फारूक जी खिलाफत थी। हज़रत उमर फारूक हर साल उहद जे शहीदन ते ईंदो आहे ऐं उन्हनि जो उर्स मल्हाईंदो आहे। उन खां बाद में उस्मान गनी उन मल्हायो, मौला अली मल्हायो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान असांखे सेखारियो त उर्स मल्हाइण नबीअ जे सरदार मोहम्मद घोट जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। असां कब्र ते मांग बि ॾींदा आहियूं या न? माण्हू उन खे भले नाजाइज़ चवनि, भले दिक़त या हराम चवनि, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे, पर अज़ान सिर्फ़ निमाज़ जे लाइ न आहे। माण्हू चवंदा आहिनि अज़ान निमाज़ जे लाइ हूंदी आहे, मस्जिद में अज़ान ॾियो, माण्हू निमाज़ ते अचनि। जे अज़ान ख़ाली निमाज़ जे लाइ हुजे, हा नंढो ॿार ॼमंदो आहे, असां उन जे कन में बि अज़ान ॾींदा आहियूं। इन कन में कहिड़ो मौलवी वेठो आहे जेको निमाज़ पढ़ाईंदो? यादि रखो, अज़ान जॾहिं को जानवर खीर नथो ॾे, मेंह आहे, ढकी आहे, मिड़े नथी, उन जे भर में बि अज़ान ॾियो। तव्हांजे जानवर
जी सरकशी खत्म थी वेंदी सुकून सां उहो मिड़ी तव्हांखे खीर ॾेई छॾींदो अगर ॻोठ में बाहि लॻी वञे असान ॾियो बाहि विसामी वेंदी बीमारी अची वञे असान ॾियो बीमारी ख़त्म थी वेंदी नंढो ॿार हज़रत अल्लामा शामी फतावा शामी जे अंदर लिखियो आहे नंढो ॿार अम्मा जो खीर नथो पिए रोए थो सॼी राति तंग थो करे उनजे कन में बांग ॾियो त ॿार खे सुकून ऐं करार मिली वेंदो अल्लामा सयूती खसाइस कुबरा में लिखियो आदम अलैहिस्सलाम जॾहिं जन्नत मां हेठि ज़मीन ते आयो जन्नत में रहण वारो आदम अलैहिस्सलाम जंहिं राति कोन ॾिठी कॾहिं उदाह कोन ॾिठी जन्नत जा आयश आराम सुकून मज़ा माणण वारो आदम अलैहिस्सलाम जॾहिं ज़मीन ते आयो सिज लहण लॻो राति जी उदाही थियण लॻी दिल घबराए थी वई रब्बे ज़ुल जलाल फरमायो ओ जिब्रील मुझो आदम घबराए पियो दिल में खौफ तारी पियो थे वनी उन जे घर में अज़ान ॾे आदम अलैहिस्सलाम अज़ान जा लफ़्ज़ ॿुधंदो अज़ान ॿुधंदे ॿुधंदे जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जा लफ़्ज़ ॿुधंदो इन मुहम्मद पाक जे बरकत वारे नाले में मां अल्लाह ताला सुकून ऐं राहत रखे छॾी आहे हज़रत जिब्रील आदम अलैहिस्सलाम जी दिल के करार ॾियण जे लाइ अची अज़ान चई मिठे मोहम्मद जो नालो हज़रत आदम ॿुधो हज़रत आदम जे दिल के सुकून ऐं करार मिली वियो पढ़ो सल्लल्लाहु के थकरी जाओ तो मत गए सुभान अल्लाह सियाणा आयो हाज़िर दिमाग वेठा आयो छाजे करे कि तहां जो कमाल ना है कि मुर्शिद खां जो करंट मिले पियो करंट मिले पियो दिल कर सुजागा अखियूं सुजागा आहिनि दिल में नूर अचे पियो मदीने वारे साईं जो सुरूर अचे पियो इहो ख़ुदा जे वली जे फैज़ जो कमाल आहे सुभान अल्लाह जे दुनिया में इज्जत चाही दौलत चाही त मुंहिंजे मुर्शिद सां दिल जो पेच पाए छॾ पोइ तोखे घबराइण जी ॻाल्हि ई कान्हे का मुझे पीर जी दामन झल दो मुझे पीर जी दामन ये न ॿुधाईंदो साईं मुझे पीर जी दामन झल दो मुझे पीर जी दामन हथ लोड़े करे चो मुझे पीर जी दामन झल दो मुझे पीर जी दामन मुझे पीर जी दामन झल दो पोए बाह लोड़े भले हल दो मुझे पीर जी दामन मुझे पीर जी दामन झल दो पोए बाह लोड़े भले हल दो पोए बाह लोड़े भले हल दो दिल बुध मुर्शिद जी महफिल तो बुध मुर्शिद जी है बुध मुर्शिद जी महफिल तो पोए बाह लोड़े भले हल तो मुझे पीर जी दामन अल्हम्दुलिल्लाह
इल्म को साहिब जादो जाहिल ना है हर गाल तो के कुरान और हदीस वा दलील नहीं तुझे दिल के इत्मीनान नहीं छड़ीना उन यारन मां ना है जो सलवार नंढे बाजी द कमीज वडे बाजी नमाज को पढ़े अकेलो जो नमाज पढ़े अरे बाबा तू जमा से नमाज पढ़ तो इन सलात तन्हा नमाज तन्हा पढ़ भी जमा तोरी छाजी बेगारी पूछो साईं भला सलात की माना छा है चई मां तोखे माना बुधाईंदुस पर डिक्शनरी में बुधाईंदुस अरबी लुगत में बुधाईंदुस चई जेका भी बुधाई डिक्शनरी खोले अरबी लुगत खोले चई सलात माना सोरा हाफिजू अला सलात व सलातुल वुस्ता समझो क्या हिफाजत कयो सलात जी हिफाजत को विची सलात जी ओ मिठा बचायो पाण के अनपढ़ खा बचायो पाण के जाहिल खा अल्हम्दुलिल्लाह नातनी के शहर के यो एहसास जो महबूब इलाही इश्क की शम्मा मारी पूरे पाकिस्तान खा आशिक चन पिया परवाना चन पिया पंजे अंदर जी उन उछान पिया इश्क मुस्तफा सा पंजे अंदर जी शम्मा रोशन कन पिया सुभान अल्लाह ओ मिठा तो मदीने वाले साईं जो पाक नालो अजान के अंदर जडे मोमिन बुधंदो आ तो उन जे दिल के सुकून मिलंदो आ आई जेके भी दोस्त वेठा आयो अज तमा के मां एकड़ो वजीफो तो दिया जन के रुगो न्याणियो जमन जो पुट नथो जमे या जन के औलाद मुर्गो जमे ही नथो टेस्ट कराया आया डॉक्टरन खा हकीमन जो फतू भी खाधो औलाद नथो थे अज मां तो के खुदा जे वली जे पिड़ में इन मुअस्सिसीन जे विच में अल्लाह वारन जे विच में आलिमन जे विच में मां गारंटी से तो के चई थो वना तू नियत कर मुके पुट जमे त नालो रखंदस मोहम्मद मोहम्मद नालो नियत करे छद इन नाले जी बरकत से अल्लाह तोके पुट अता करे छदी क्या मजो दिहाड़ो थींदो रब फरमाइंदो या मोहम्मद तो मोहम्मद नाले वाला लखे किरोड़े बीठल होंदा सब ठोड़ींदा रब फरमाइंदो तमा छो आया हो अर्ज कंदा मौला तो फरमायो ए मोहम्मद हलिया असा जो भी नालो मोहम्मद रब फरमाइंदो मु तवा के कोन सजो हुयो मु पंजे महबूब मोहम्मद मुस्तफा आखिरी नबी के सजो हुयो अर्ज कंदा मौला असा के खबर न हुई असा जो नालो भी मोहम्मद रब फरमाइंदो जे तवा जो नालो मोहम्मद वणो मा नाले के सदके तवा जला जन्नत जा दर खोले छे अल्लाह का दुआ है रब अमल की तौफीक अता फरमाए आयत जो तर्जुमो तो के बुधाया व ज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह इन फी ज़ालिका लआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर ए मुजा महबूब इनन के नसीहत कर इनन के याद दियार अल्लाह जा दी है अल्लाह जा दी 13 पारो सूरह इब्राहिम कोई अल्लाह जा दी केड़ा आम मुफस्सिर न अजकल जो मुफस्सिर न मोहम्मद घोट की कचहरी में वेहण वारो नबी जो सौट इब्ने अब्बास तो फरमाए अल्लाह के दीहन में मुराद जन दीहन में अल्लाह जा नबी दुनिया ते आया अल्लाह जा वली दुनिया ते आया खुदा जा प्यारा दुनिया ते आया ये लिए अल्लाह जा जन दीहन में वो पंजे रब सा मिला जिंदगी खत्म करे वो आला इल्लीहीन में वया पंजे रब सा मिला ये लिए अल्लाह जा इन फी ज़ालिका लआयातिन लिकुल्लि सब्बारिन शकूर इन दीहन में निशानियां आहिनि सब्र वारन जे ला शुक्र करण वारन जे ला अल्लाह अमल की तौफीक अता फरमाए व मा अलैना इल्लल बलाग।